जी हाँ, अॼु असीं प्रेस क्लब सुजाल में वेठा आहियूं ऐं ब्रेकिंग न्यूज़ आई आहे। इमरान ख़ान खे तोशाखाना केस में 3 साल क़ैद जी सज़ा आई आहे ऐं इहो जेको आहे सो इमरान ख़ान खे लाहौर अदालत मां गिरफ़्तार करे अडयाला जेल मुंतक़िद कयो वियो आहे। असां सां गॾु हींअर प्रेस क्लब सुजावल जो सदर हफ़ीज़ुर रहमान मेमन साहब जिन वेठा आहिनि। असां हुन खां पुछंदासीं त इमरान ख़ान जी जेका गिरफ़्तारी थी आहे इहो अमल कीअं आहे। बा इमरान वॾी महिरबानी तव्हांजी। पहिरीं त शुक्रगुज़ार आहियां इबरत चैनल वारनि जो जिन असांखे हिन मामले में ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। असांजी ॻाल्हि इहा आहे त मुल्क में इंसाफ़ जी जेसिताईं तक़ाज़ा न थींदी, इंसाफ़ न थींदो तेसिताईं जेको सो इहे मामला इहो पाकिस्तान कोन हलंदो। ऐं असां तव्हां ॾिसो त हिन अॻु में जेके इमरान ख़ान जे दौर में गिरफ़्तारियूं थियूं ऐं नवाज़ शरीफ़ जी गिरफ़्तारी थी, शहबाज शरीफ़ गिरफ़्तारी थी, राना सनाउल्लाह या मरीम नवाज़ जी गिरफ़्तारी थी ऐं उन्हनि पंहिंजे पंहिंजे केसनि में हली करे जान छॾाई या कुझु अञा उन्हनि ते केस हलनि पिया। ऐं इमरान ख़ान जो जी गिरफ़्तारी में हिन जो हिकिड़ो कड़ी आहे त हुनजी गिरफ़्तारी जेका थी आहे त बिल्कुलु कानून मुताबिक़ थी आहे, छो त हुन ते केस आहिनि, पोइ सही आहिनि या ग़लति आहिनि। तोशाखाना केस आहे या जेको सो हुन ते जेको 9 मई वारो केस आहे या ॿिया जेके मुल्क में ॾफेड़ वारा केस आहिनि, पोइ हुननि खे बि हिन केसनि में मोह ॾेई जान छॾाइणु घुरिजे, राय फरार थियणु न घुरिजे। ऐं जेकॾहिं हुनजी गिरफ़्तारी थी त बिल्कुलु हिन में इन कानून जी तक़ाज़ा पूरी थी आहे ऐं हुन में कंहिंखे बि एतिराज़ु न थियणु खपे। मुंहिंजे ख़्याल त इहा वधीक तव्हां वधीक ॼाणो था।